अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त पंहिंजे वाइदे मुताबिक़ इंशाल्लाह काफ़ी दोस्त जेको आहे पहुची चुका आहिनि। हाणे जेको शुरूआति कंदासीं जेको साईं कुझु साईं दोस्त आया आहिनि, मूंखे मान ॾियण जी महिरबानी साईं, लख रुपया अल्लाह ताला आबाद करे, ख़ुशी जो सर। अस्सलाम वालेकुम साईं, महिरबानी अलहमदिल्ला साईं भली। दोस्तो जीअं त पंहिंजे इंशाल्लाह लागमा शुरू था करियूं बिट शाह जी नगरी तां सॼी संगत ही दोस्त दोस्तो जेको सो सभु संगत जेका सा गॾु आहे कि तक़रीबन असीं जेको सो निकिरूं पिया। जेका हाल आहे हबीबा नाल आहे कि तक़रीबन मुंहिंजे मेरोट उस्ताद आहिनि, कुझु सीनियर उस्ताद उन्हनि जेका असां उन्हनि सपोर्ट कई आहे, उन्हनि जी महिरबानी। मटियारी ज़िले जा दोस्त आहिनि। इंशाल्लाह लॉन्ग मार्च स्टार्ट आहे बिट शाह जी जेका असां दरगाह खां मज़ार खां हींअर मस्जिद में वञी करे नमाज़ अदा कईसीं असां सभिनी दोस्तनि। उते नफ़ल पढ़ियासीं, नफ़ल पढ़ी करे अलाह खां दुआऊं घुरी करे पंहिंजी कामयाबी जे लाइ असां जेको मक़सदु आहे उहो हक़ ते आहियूं, असां राइट्स ते आहियूं। असां सां मज़ाक़ कयो पियो वञे, असां सां हमेशह मज़ाक़ कयो वियो आहे न, असांजे मैंडेट सां, असांजे हक़नि सां, असांजे राइट्स सां। सो असीं अल्लाह जे आसिरे ते, अल्लाह जी ज़ात ते भरोसो रखे निकिरूं पिया दोस्तो। जेको सो बसि बिस्मिल्लाह के असांजो स्टार्ट आहे।